नाज़रीन, सिंध में 3 ॾींहं बि तूफ़ानी बरसात जो सिलसिलो जारी आहे। अक्सर इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। अॼु तेज़ बरसात जो इम्कान आहे। हैदराबाद में 3 ॾींहनि खां जारी बरसात सबबि कासमाबाद, लतीफ़ाबाद समेत शहर जा अक्सर इलाइक़ा पाणीअ सां भरिजी विया आहिनि। बरसात सबबि तालीमी इदारनि में मोकल जो ऐलान कयो वियो आहे। मीरपुर ख़ास, लाड़काणो, उमरकोट, मिठी, सांगड़, बदीन, ठट्टो, सजावल, सखर, शहीद बेनज़ीराबाद, खेरपुर, शिकारपुर ऐं लाड़काणे में बरसात सबबि रोड रस्तनि ते पाणी बीह वियो आहे। टंडोला, टन मोहम्मद खान, जामशोरो, मटियारी, दादू, कोटड़ी, हाला, न्यू सईदाबाद, दौलतपुर, शाहपुर, जानिया, नवाब वली मोहम्मद ऐं भरपासे जे इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। होॾां मटियारी ज़िले में तेज़ बरसात सबबि ज़िले में आम मोकल जो ऐलान कयो वियो आहे। नाज़रीन, असां तव्हांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त सिंध में 3 ॾींहं बि तूफ़ानी बरसात जो सिलसिलो जारी आहे। अक्सर इलाइक़ा पाणीअ हेठि अची विया आहिनि। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। अॼु तेज़ बरसात जो इम्कान आहे। हैदराबाद में 3 ॾींहनि खां जारी बरसात सबबि कासमाबाद ऐं लतीफ़ाबाद समेत शहर जा अक्सर इलाइक़ा पाणीअ में भरिजी विया आहिनि। बरसात सबबि तालीमी इदारनि में मोकल जो ऐलान कयो वियो आहे। मीरपुर ख़ास, लाड़काणो, उमरकोट, मिठी, सांगड़, बदीन, ठट्टो, सजावल, सखर, शहीद बेनज़ीराबाद, खेरपुर, शाहपुर, जानिया, शिकारपुर ऐं लाड़काणे में बरसात सबबि रोड रस्तनि ते पाणी बीह वियो आहे। टंडोला, टन मोहम्मद खान, जामशोरो, मटियारी, दादू, कोटड़ी, हाला, न्यू सईदाबाद, दौलतपुर, नवाब वली मोहम्मद ऐं भरपासे जे इलाइक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी आहे। होॾां मटियारी ज़िले में तेज़ बरसात सबबि ज़िले में आम मोकल जो ऐलान कयो वियो आहे।